हाय व्यूअर्स, खुश आयो। सब खां पहिरीं त मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो। हेठां जेको सब्सक्राइब जी गाड़ी पटी आहे इन ते क्लिक कयो त जीअं मालूमाती वीडियो अॻिते बि तव्हांखे मिलंदा रहनि। हिन वीडियो जो मक़सदु तव्हांखे ॿुधाइणो आहे त यूट्यूब ते सॼी दुनिया में लखे माण्हू लखे रुपया कमाए रहिया आहिनि, त पोइ असां सिंधी माण्हू छो न कमायूं। तव्हां वटि हिन महिल तव्हां वीडियो था ॾिसो त ज़ाहिर आहे साबित आहे तव्हां वटि टच मोबाइल आहे, नेट जी सहूलियत बि आहे, त पोइ हुन मां भरपूर फ़ाइदो खणो। तमामु आसान आहे, को मुश्किल कोन्हे। थोरो टाइम ज़रूरु लॻंदो आहे, सब्र करिणो पवंदो, पर तव्हां टेक्निकल वर्कर आहियो, पुरोहित आहियो, हारी आहियो, मज़दूर आहियो, इंजीनियर आहियो, डॉक्टर आहियो, कुझु बि आहियो, पंहिंजे प्रोफेशन जे हवाले सां ई कुझु वीडियोज़ ठाहियो, चैनल क्रिएट कयो। उन में ऑप्शन तव्हांखे नेक्स्ट वीडियो में मां ॿुधाईंदुसि। यूट्यूब ते वञी करे चैनल क्रिएट कयो ऐं उनखां पोइ पंहिंजा रूटीन जा कम ई इवन तव्हां हाउस वाइफ आहियो, घर में कमु करे रहियूं आहियो, मानी पचाए रहियूं आहियो, मानी कीअं पचाइबी आहे, भाॼी कहिड़ी कीअं रधबी आहे, उनजा वीडियोज़ ई ठाहे करे तव्हां उहो रखंदा वञो पंहिंजे हुन चैनल ते। ऐं सब्सक्राइबर जीअं जीअं वधंदा वेंदा ऐं हिकिड़ो टाइम हूंदो आहे, उनखां पोइ मतिलबु त साल खां पोइ तव्हांजी बाक़ाइदा हिन में इनकम शुरू थी वेंदी। तेसिताईं अच्छा, हिन में कुझु शर्तूं आहिनि, उहे बि तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदुसि। पर पहिरें फ़ुर्सत में तव्हां ईअं कयो त पंहिंजो हिकिड़ो चैनल यूट्यूब ते क्रिएट कयो ऐं उहो थींदो जीमेल आई डी सां। जीमेल आई डी पंहिंजी ठाहियो, चैनल क्रिएट कयो, उन खां पोइ पंहिंजा वीडियोज़ ठाहींदा रहो। इवन तव्हां भली पंहिंजो जेको बि तव्हां रूटीन में कमुकारु कयो था कंदा रहो। किथे घुमण था वञो, बाज़ार में ख़रीदारी था कयो, कंहिं शइ जे बारे में कुझु मालूमात आहे तव्हांखे, इवन का कहाणी अचे थी, कंहिं दोस्त सां मुलाक़ात थिए थी, उन दोस्त सुठो ॻाइणो आहे या उहो शाइरी सुठी थो करे, कंहिं पार्क में घुमण था वञो पिया, हुते को तव्हां वीडियो ठाहे वरितो। मतिलबु रूटीन में जेके तव्हां सुबुह खां वठी शाम ताईं किथे वञो था पिया, हिकिड़ी वीडियो बि तव्हां रोज़ु ठाहे रखो त बि तव्हांजा जीअं सम्झो त काफ़ी वीडियोज़ थींदा, काफ़ी तव्हांजा व्यूअर्स वधंदा ऐं सब्सक्राइबर वधंदा रहंदा। ऐं उहो बाक़ी डिटेल तव्हांखे ॿी वीडियो में ॿुधाईंदुसि। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो त कुझु बि मुश्किल कोन्हे, को टाइम लॻंदो, इंतज़ारु करिणो पवंदो, पर साल ॾेढ में तव्हांजी बाक़ाइदा डॉलर में इनकम शुरू थी वेंदी ऐं सॼी दुनिया में लखे माण्हू इहो कमु कनि था पिया। तंहिं करे मुंहिंजी कोशिशि आहे त मां सिंधी भाउरनि खे भेनरुनि खे बि ॿुधायां त कीअं आसानी सां पंहिंजी मोबाइल सां असां मां मज़दूर, हारी, पुरोहित, रेड़े वारो, केर बि असां मां वीडियो पंहिंजा जेके आहिनि अपलोड करे पंहिंजो चैनल ठाहे उन ते सुठा पैसा कमाए था सघूं पिया। उमेदु थो कयां त तव्हां हीउ चैनल सब्सक्राइब कंदो ऐं नेक्स्ट जेको मुंहिंजो वीडियो हूंदो हुन में तव्हांखे बाक़ाइदा कंप्यूटर ते ऐं मोबाइल ते तव्हांखे मां ॾेखारींदुसि त कीअं चैनल क्रिएट कबो ऐं उन में वरी कीअं वीडियोज़ अपलोड कंदा। तमामु आसान आहे, इवन अनपढ़ियल माण्हू बि करे सघे थो। तव्हां भली अनपढ़ियल पुरोहित आहियो त बि उहो कमु करे सघो था पिया। बसि हुन लाइ तव्हां चैनल सब्सक्राइब कयो ऐं इनशाला जल्दी तव्हांखे ॿियो वीडियो में लोड कंदुसि जंहिंमें तव्हांखे आसानी सां ख़बर पइजी वेंदी।